जी सिंध में बदमनी लाकानूनियत अगवा बराए तावान धारेल राज खिलाफ कबीले तकरारनि खिलाफ जमीयत उलमा इस्लाम तरफ़ां सिंध अमन मार्च कश्मीर खां निकितो आहे जेको सखर में क़याम करण खां पोइ हिन वक़्तु मंज़िल तरफ़ रवंदो आहे। असां वटि जमीयत उलमा इस्लाम सिंध जनरल सेक्रेटरी अल्लामा राशिद महमूद सुमरो मौजूदु आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन हवाले सां छा पिया चवनि ऐं 18 तारीख़ ते कराची CM हाउस आॾो जेको धरणो लॻायो वेंदो इन खां पोइ आईंदा जो लाइ अमल छा हूंदो। राशिद साहब तव्हां कल्ह निकिता हो सखर कल्ह राति पहुता हो सखर किथां हाणे मंज़िल आहे किथे वरी स्टे थींदो ऐं छा चवंदो। टोटल 5 ॾींहंनि जो असांजो कारवां आहे। सिंध अमन जरगा जेका 2 सखर में थिया उन्हनि अमन जरगनि जो ऐलामियो हो त असांखे अमन जे लाइ वज़ीर आला हाउस जी तरफ़ मार्च करणु घुरिजे। कल्ह कंदकोट शिकारपुर ऐं सखर 3 ज़िलनि में असां पब्लिक वटि वियासीं ऐं पब्लिक तमामु घणी मोट ॾिनी, अनबिलीवेबल रेस्पॉन्स ॾिनो ऐं कल्ह सिर्फ़ु अवाम जी लखनि जे तादाद में निकिरणु ऐं उन्हनि जी असांजे मार्चनि में शिरकत इन ॻाल्हि जो सिर्फ़ु मज़हर न हो त हू अमन था चाहिनि, बल्कि हीअ अवामी रेफरेंडम हो पीपल्स पार्टी जी हुकूमत जे ख़िलाफ़। त अवाम पंहिंजे नफ़रत जो इज़हार कयो, अवाम ॿुधायो त हुननि जो सिंध हुकूमत ते एतमाद न आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत ते एतमाद न आहे ऐं सिंध जो अवाम हींअर मुतबादिल तौर ते नई क़यादत जे तरफ़ वाझाए रहियो आहे। अॼु असां ख़ैरपुर नौशरो फिरोज़ नवाबशाह वञूं पिया, सुभाणे असां मटियारी हैदराबाद टंडो मोहम्मद ख़ान वञूं पिया, उन खां अॻिले ॾींहुं असां ठट्टो ऐं सिजावल पहुचंदासीं। 18 तारीख़ असां कारवां खणी करे कराची वज़ीर आला हाउस जे तरफ़ निकिरंदासीं जिते सॼी सिंध पहुचंदी, सॼी सिंध जा लखे माण्हू पहुचंदा। मौलाना फज़लुर रहमान साहब पाण उन जी क़यादत कंदा। असांजो सिर्फ़ु हिकिड़ो मुतालबो आहे त आख़िर बदअमनी छो आहे, मासूम बच्चनि जी जान महफ़ूज़ छो कोन्हे, मासूम न्याणियुनि जी जान महफ़ूज़ छो कोन्हे, स्कूल वञण वारा ॿार ईद जे ॾींहुं अगवा कीअं पिया थियनि, केरु पियो करे। आख़िर अरबनि न खरबनि रुपयनि जी बजट, 2 खरब रुपया, तव्हांखे ख़बर आहे त 2 खरब रुपया हिन साल पुलिस जे लाइ बजट रखी वई आहे। 2 खरब रुपया, 2 खरब रुपयनि जी बजट नाकाम छो आहे। आख़िर इहे मुठी भर माण्हू कंट्रोल में छो नथा अचनि। आख़िर इहे वॾेरा भोतार ख़ान नवाब सरदार जेका पीपल्स पार्टी में वेठल आहिनि उहे क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ सीरियस इक़दाम छो नथा वठनि, उन्हनि जे फ़ैसिलनि जे लाइ इक़दाम छो नथा वठनि, उन्हनि जा ख़ैर छो नथा कराइनि। मां सम्झां थो त इन जे करे जो हुननि खे पंहिंजो पेट जो सूरु आहे त जेकॾहिं इहे जहिड़ा हल थी विया, अमन थी वियो, इन्हनि बंदूकूं फिटियूं कयूं त सुभाणे असांजे लाइ मुश्किलात थींदा। तव्हां रिज़ल्ट खणी ॾिसो पोयनि इलेक्शननि जा, 1 न 2 3 4 5 इलेक्शनूं पके में इन्हनि हारायो आहे, कचे में इन्हनि जिते रेंजर्स नथी वञी सघे, जिते पुलिस नथी वञी सघे, उते 8-8 हज़ार वोट खया आहिनि, 10-10 हज़ार वोट खया आहिनि। आख़िर इलेक्शन वारे ॾींहुं अहिड़ो कहिड़ो राकास हूंदो आहे जो कचे जूं पूरियूं पोलिंगियूं 100 मां 100% वोट कास्ट थी वेंदा आहिनि ऐं सभु जा सभु वोट पीपल्स पार्टी जे खाते में निकिरंदा आहिनि। सो ही पंहिंजे इक़्तिदार खे तूल ॾियारण जे लाइ अमन नथा चाहिनि ताकी कचो ईअं ई बदअमनी जो शिकार रहे, हे ईअं ई उन्हनि जी सरपरस्ती कंदा रहनि ऐं इलेक्शन में पंहिंजो इक़्तिदार हासिल कंदा रहनि। लेकिन हाणे घणो थियो, अवाम मजबूर अची चुको आहे, तंग आयत बजंग आयत। ईअं न थिए त अवाम बांग्लादेश ऐं नेपाल जी हिते तारीख़ दोहराए, उन तारीख़ खां पहिरियां पुरअमन आइनी रस्ते सां जेका जदोजहद आहे उन्हनि खे हुक्मराननि खे सीरियस वठिणो पवंदो। पूरी सिंध में बदअमनी खिलाफ़ एहतजाज बि थींदा रहिया आहिनि, वापारी बि चवंदा पिया असांजे बंगला पर्चियूं थियूं अचनि, पर सिंध हुकूमत खे नज़र छो न पियो अचे इहे बदअमनी। इन जे करे जो हुननि जी ड्राइवरिंग DIG था कनि, इन जे करे जो हुननि जी ड्राइवरिंग SSPs था कनि, इन जे करे जो हू 50 गाॾियुनि जे प्रोटोकॉल में था घुमनि। उहे ज़रा पंहिंजे पुट खे, पंहिंजी न्याणीअ खे, पंहिंजे भाउ खे मग़रिब खां पोइ अकेलो हिकिड़े आम गाॾीअ में, अल्टो में ऐं करोला में ज़रा मोकिलिनि, कंदकोट ख़बर पइजी वेंदी, नज़र अची वेंदो मामिलो। तंगवाणी मोकिले ॾिसनि, ठुल मोकिले ॾिसनि, गड़ी ख़ैर मोकिले ॾिसनि त ख़बर पइजी वेंदी उन्हनि खे। हुक्मराननि त अयाशियूं कयूं आहिनि, प्रोटोकॉल जा मज़ा वरिता आहिनि ऐं उन मज़े में उन्हनि खे सभु कुझु अच्छा नज़र आ रहा है, छो त उन्हनि जे आसपास सभु कुझु अच्छो आहे, उन्हनि जे आसपास सभु कुझु बहितर आहे, उन्हनि जे आसपास सभु कुझु ठीकु आहे, उन्हनि जे आसपास न बुख आहे, न बदहाली आहे, न बेरोज़गारी आहे। लेकिन अवाम में वञो, अवाम खां पुछो भुट्टे साहब हीअ पार्टी अवाम जे लाइ ठाही, वॾेरनि जे लाइ कोन ठाही, बोथारनि ख़ाननि नवाबनि जे लाइ कोन ठाही। अॼु पीपल्स पार्टी अवामी जमात न आहे, हीअ बैसाखियुनि ते आहे एस्टेब्लिशमेंट, पैसनि ऐं ख़ाननि नवाबनि ऐं सरदारनि जी ते। इहे 3 शयूं कढो, सुभाणे हिकिड़ो वोट बि हिननि खे कोन मिलंदो। सिंध जो अवाम हिननि खे पहिरियों बि मुस्तरद करे चुको आहे, हाणे बि मुस्तरद करे चुको आहे ऐं इनशा अल्लाह आइनी क़ानूनी जमहूरी रस्ते सां जदोजहद जारी रहंदी। अच्छा,
पुरियत अगवा थो थिए, ग़रीब जो ॿारु अगवा थो थिए, आम अवाम में तासुर आहे त कॾहिं बि कंहिं MNA MP जो पुट भाउ या को वेझो माइट बि अगवा न थियो आहे। इन जो छा करणु? इहो सुवाल त मुंहिंजे बाबे जो हो। मुंहिंजो वालिद पुछंदा हुआ त आख़िर ग़रीब जा पुट छो था अगवा थियनि, आख़िर ग़रीब जो पुटु छो थो मरे, आख़िर इन्हनि MNAs MPs जे पुटनि में को हथु छो नथो विझे, वॾेरनि ऐं ख़ाननि ऐं नवाबनि जे पुटनि। इन जे करे जो इहे पाण उन्हनि जा सरपरस्त आहिनि, सरपरस्त जे पुट में त कोई कोन हथु विझंदो न। ग़रीब खे मरण जे लाइ छॾियो वियो आहे ऐं अमीर खे अयाशी जे लाइ छॾियो वियो आहे। ॿिटो मयार सिंध में, सिंध जे तबाही जो सबबु बणिजी रहियो आहे। हीअ सबा जहिड़ी सिंध, सोन ॾियण वारी सिंध, नाहलनि नालाइकनि करप्टनि जे हथनि में अची वई आहे, जिन मां असांखे जान छॾाइणी पवंदी। बोर्ड वारी सूरत हाल आहे, सिंध हुकूमत जा दौरा तव्हांजी नज़र में हूंदा, जॾहिं बोर्ड वारी सूरत हाल हूंदी आहे तॾहिं हिननि खे बंदि बि यादि ईंदा आहिनि, तॾहिं कमु बि यादि ईंदो आहे। तव्हां छा चवंदा आहियो? सो अलाह ख़ैर जी सूरत करे। मां इन में थोरो ॿिए ख़्याल जो माण्हू आहियां त हादसात पुछी न आहिनि ईंदा। अलाह ख़ैर जी सूरत करे, ख़ैर सां पाणी गुज़री वञे। सखर 11 लख क्यूसिक बि गुज़ारियो आहे, तव्हां रिपोर्ट कई आहे, 10 लख क्यूसिक बि गुज़ारियो आहे। हमेशह जॾहिं सिंध में तबाही थी आहे त दरिया जे करे नाहे थी, कैनालनि जे करे नाहे थी, सिम नालनि जे करे थी आहे। सिम नालनि जा पैसा अरब रुपया हड़प थियनि था, उन्हनि ते कमु कोन थो थिए, पोइ सिम नाला ब्रीच थियनि था। लेकिन हिन दफ़े जहिड़े तरह जो ख़तरो हो, उन तरह जो ख़तरो टली चुको आहे ऐं पाणी रिड्यूस थी रहियो आहे। ऐं मां उमेदु करियां थो त ख़ैर ऐं आफ़ियत सां पाणी गुज़री वेंदो ऐं इनशा हिन दफ़े सिंध महफ़ूज़ रहंदो। KPK में जेका मुतासिर थिया आहिनि, पंजाब में जेका मुतासिर थिया आहिनि, उन्हनि जे जल्द बाज़ियाबी जे लाइ, रिकवरी जे लाइ दुआगू बि आहियूं। ऐं पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि जेका ख़िदमत करे रहिया आहिनि, चाहे उहे हुकूमतूं आहिनि, चाहे NGOs आहिनि, चाहे इंडिविजुअल्स आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ बेस्ट विशिस बि आहिनि ऐं दुआऊं बि आहिनि। धांधली हाणे फॉर्म 47 जी शुरू थी वई आहे। पहिरियों धांधली कंहिं ॿिए रुख़ ते हूंदी, हाणे ॿिए रुख़ जी आहे। धांधली ते ज़ाब्तो आणणो पवंदो। इन्हनि फॉर्म 47 बणाइण वारनि जो घेरा करिणो पवंदो हाणे। सो उन जे लाइ JUI प्रिपेयर आहे ज़हनी तौर ते, आवाम खे तयारु करे पई। मैंडेट चोरी करणु न ॾींदासीं, घणो असांजो मैंडेट चोरी थी वियो आहे। हाणे असांखे आवाम खे छॾनि, आवाम जंहिंखे खटराए, जंहिंखे हाराए, पंहिंजी मर्ज़ीअ जे करे नतीजा ठाहींदा त पीछू कंदासीं, विढ़ंदासीं। अच्छा, आख़िरी सवाल, सदर ज़रदारी सखर आयो हुयो, क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे लाइ PP अॻवाननि खे हिदायतूं जारी कयूं। तव्हां बि जेको आहे सिंध अमून जरगा को ठाहिया आहिनि, सदर ज़रदारी जी हिदायतुनि ते में अमल न थियो, अञा उहो सिलसिलो जारी आहे? अमल न थींदो। इहे जेकियूं मीटिंगूं आहिनि, प्रेसिडेंट जूं हुजनि, CM जूं हुजनि, एपेक्स कमेटी जूं हुजनि, बददुआऊं वज़ीरनि जे तरफ़ां धाड़ेलनि खे ॾियण जूं हुजनि, हथियार फिटा करण जी ॻाल्हि हुजे, धाड़ेलनि खे नौकिरी ॾियण जी ॻाल्हि हुजे, इहो सॼो मुंहिंजो प्रेशर आहे। मां रोड ते आहियां, मां आवाम खे मोटिवेट पियो कयां, आवाम खे वठी करे हिननि हुकुमराननि जे ख़िलाफ़ु मैदान ते आहियां। फेस सेविंग जे लाइ इहो सभु कुझु थी रहियो आहे। अमली तौर ते ही कॾहिं बि धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु को इक़दाम न कंदा, न कंदा ऐं न कंदा जेसीं ताईं हिननि जो इक़्तिदार धड़ाम नथो थिए। ही पाण धाड़ेलनि जा सरपरस्त आहिनि। जी, जमीयत उलमा इस्लाम सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो जूं तव्हां ॻाल्हि ॿुधो, जो चवणु आहे त हीउ जेको सिंध अमून मार्च आहे, उहो सिंध जे रहवासियुनि खे अमन मान फ़राहम करणु, तोड़ी उन्हनि खे सुकून सां पंहिंजे घरनि में रहणु, तोड़ी कारोबारी सरगर्मियूं जारी रखण लाइ कयो पियो वञे। हीउ अमन मार्च 5 ॾींहंनि जो मुफ़ासिलो तइ करण खां पोइ कराची CM हाउस पहुचंदो, जिते धाणो हयो वेंदो, जंहिंखे जमीयत उलमा इस्लाम जो मरकज़ी सरबराह जेको आहे मौलाना फज़लुर रहमान ख़िताब कंदो ऐं उन ख़िताब खां पोइ उते धरणे दौरान ई आईंदा जो लाइ अमल जो ऐलान कयो वेंदो। जी।